छठो यूसी सोंडा के कदीमी ॻोठ सुमार मीर बहज गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सुलेमान मीर बहज शागिर्द फयाज़ अहमद, रियाज़ अहमद, अब्दुल मुसव्वर ऐं शागिर्दियाणियुनि सदफ़ राणी, फातिमा, मुमताज़, तबस्सुम ऐं ॿियनि एहतिजाज जी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे स्कूल जी इमारत जो ठेकेदार अधु कमु छॾे ॾिनो आहे ऐं असांजे स्कूल में पीअण जो पाणी, लाइट, फर्नीचर, वॉशरूम ऐं ॿियूं सहूलियतूं न आहिनि। स्कूल में 100 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम पिराइनि थियूं, पर उस्ताद एतिरे शागिर्दनि खे पढ़ाए नथा सघनि। असांखे नियाणियुनि जे लाइ पढ़ाई लाइ लेडी टीचर ॾिनी वञे, स्कूल मां चोरी थियल मोटर वापसि कराए ॾिनी वञे, किताब न मिलण करे ॿार तालीम खां महरूम आहिनि जिन खे किताब ॾिना वञनि। ॻोठ हाजी सुमार मीर बहर जे ॻोठाणनि ज़ुल्फ़कार अली तुर्क, सिंघार अली मीर बहर, नोमान मीर बहर ऐं शागिर्दनि वज़ीर आला सिंध, तालीम खाते जे मिनिस्टर ठट्टे, ज़िले जे तालीम खाते जे ऑफिसरनि, DC ठट्टो, ज़िले जी सियासी अॻवाननि खे मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द नोटिस वठी स्कूल में घुर्बल समूरी सहूलियतूं ॾियारे वधीक परेशानी खां बचाए वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।